बख्शी मान बख्शो वॾी महिरबानी साईं ऐं तव्हांजी उमिरि जूं लख लख महिरबानी अलाह से कबूल तव्हां वॾी फरमाए। महिरबानी तव्हां टाइम ॾिनो साईं। थोरो तव्हांजी ज़िंदगी जे बारे में मां दोस्तनि खे ॿुधाइण थो चाहियां ऐं हुनजे बारे में तव्हां पुछंदासीं तव्हांजी माना पैदाइश वग़ैरह किथे थी आहे, इब्तिदाई तालीम किथां आहे? मुंहिंजी पैदाइश आहे 1984 जी, 19 जून 1984 ऐं उन ॾींहं ते जून जी बि 19वीं तारीख़ हुई, रमज़ान जी बि 19वीं तारीख़ हुई। रमज़ान जी पैदाइश आहे ऐं मुंहिंजा वालिद जेल में हुया MRD जी तहरीक में। लारकणे जी पैदाइश आहे। असां ॿ भाइर आहियूं, जुड़वा, असां ॿई गॾु भाउ नाज़िर साहब ऐं मां। तालीम इब्तदाई मैट्रिक ताईं लारकाणे, बल्कि इंटर ताईं लारकाणो ऐं पोइ मास्टर्स कई आहे पॉलिटिकल साइंस में शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी खैरपुर खां ऐं आलिम जी डिग्री तव्हां कराची खां कई आहे ऐं उन खां पोइ स्पेशलाइज़ेशन जा मुख़्तलिफ़ कोर्स मुख़्तलिफ़ जॻहियुनि तां कया आहिनि। डबल मां MA आहियां, MA पॉलिटिकल साइंस बि आहियां ऐं MA जो आहे इस्लामिक कल्चर में बि आहियां। तमामु बहितरीनु साईं। ऐं हिकिड़ो ॿियो सुवालु, माशाल्लाह साईं तव्हांजा लखे फॉलोअर्स आहिनि, तव्हां त ॿुधंदा ॾिसंदा रहंदा, उन्हनि मूंखे काफ़ी हिकिड़ो सुवालु इहो त तव्हां नंढपण में कीअं हुयो? नंढपण में मां सम्झां थो त हाणे को बहितर हुयुसि। पंहिंजी लाइफ हुई ऐं मां शरारती चई सघो था त ज़ाहिर आहे हर ॿार शरारती रहे थो। असां ॿई भाइर, लेकिन असांजो चूंकि पैदाइश जेका दीनी घराणे में थी, असांजो ॾाढो आलिम हो, असांजो वालिद पाण आलिम हो, वालिद साहब सां असांजो तालुक़ दोस्तनि जहिड़ो हो। मारो ॿारो बि ॾाढियूं खाधियूंसीं वालिद साहब जो, शरारत कंदासीं त पोइ मार ॿार मिली ॾाढी, लेकिन इहो आहे त ओवर शरारती न आहियूं रहिया। सही, माशाल्लाह साईं। इस्लामी घराणे खां तव्हांजो तालुक़ ऐं हेतिरी तालीम, उन खां पोइ सियासत ते तव्हांजो भला कीअं लाड़ो? हादसाती तौर ते मुंहिंजो कॾहिं बि ज़ाती तौर ते सियासत करण जो शौक़ु न रहियो। मां वालिद साहब खे बि चवंदो हुउसि त मूंखे कारोबार करणो आहे ऐं मूंखे जेको आहे इन तरफ़ वञिणो आहे, इन शइ जी तरफ़ न वञिणो आहे, लेकिन सडनली तव्हां ॾिठो त वालिद साहब जिन जी शहादत थी 2014 में। वालिद साहब जी शहादत खां पोइ उनजे मशन खे, उनजे तहरीक खे, उनजी जद्दोजहद खे, उनजे स्ट्रगल खे बदकिस्मती इहा रही आहे त हिते जॾहिं बि हिकिड़ो तकिड़ो माण्हू वियो आहे त उन खां पोइ उनजे संभाल वारो कोई न आहे रहियो। पोइ असां सोचियोसीं त बाबा जन जो इहो तहरीक खे संभालणो आहे, उनजे मशन खे, उनजे जद्दोजहद खे, उनजे स्ट्रगल खे, उनजे वाइस खे संभालणो आहे। पोइ न चाहींदे बि बाबा जन जे दोस्तनि, बाबा जे तहरीक में गॾु कमु कंदड़ माण्हुनि हथ खां वठी करे मैदान ते बीहारियो, पार्टी एतमाद कयो, उन्हनि बाबा जन जे ई साॻी पोज़ीशन ते मूंखे विहारियो ऐं पोइ स्ट्रगल कई आहे। 9-10 सालनि में तव्हांजे साम्हूं आहियां, क़ौम जे साम्हूं आहियां, सिंध जे साम्हूं आहियां, सियासत में हादसाती तौर ते। सही। अलामा साहब माशाल्लाह तव्हांजी हेतिरी डबल मास्टर्स, ठीकु आहे, अलामा बि इस्लामी माशाल्लाह घराणो, सियासत सां बि वाबस्तगी, माशाल्लाह तव्हां हिकिड़ा कंप्लीट तव्हांजी माना ईअं सम्झो 360 नॉलेज आहे दुनियावी ऐं इस्लामी पॉइंट ऑफ व्यू। अॼु जो दौर जेको हले थो, ॾिसो तव्हां इंसान केतिरी तकलीफ़ुनि मुश्किलातुनि में हले थो पियो, हुनजे बारे में तव्हां छा चवंदो? छो भला इंसान तबाही ते वञे थो? सिर्फ़ु हुनजो सबबु इहो आहे त असां अलाह खां दूर थी विया आहियूं, दीन खां दूर थी विया आहियूं, जंहिं जा फॉलोवर आहियूं। सो थॉट वाइज़ सही अहले तशरीक़ ॾिसंदव त उहे ज़्यादातर तव्हांखे फॉलोवर नज़र ईंदा हज़रत अलीउल मुर्तज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा, हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हा, अम्मा फातिमा ज़हरा रज़ी अल्लाह ताला अन्हा जा। लेकिन छा उन जे ज़िंदगीअ में उन्हनि जा उसूल ऐं क़वाबिद आहिनि? असां सुन्नी आहियूं, असां पंहिंजो पाण खे सिद्दीकी, फारूकी, उस्मानी सॾायूं था, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो आशिक़ सॾायूं था। छा असांजी ज़िंदगी जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तालीम जे मुताबिक़ गुज़रे पई? छा असांजी ज़िंदगी सिद्दीक़ अकबर, फारूक आज़म, उस्मान ज़िन्नूरैन, हैदर करार जे दग ते गुज़रे पई? छा अॼु वाक़ई अमली तौर ते असां हुसैनी आहियूं? अमली तौर ते अॼु असां हैदरी आहियूं? अमली तौर ते अॼु असां वाक़ई रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इन्हनि सहाबा इकराम जे उन नक्शे कदम ते हली रहिया आहियूं, दीन ते हली रहिया आहियूं, क़ुरान जी तिलावत करे रहिया आहियूं? अॼु असांजे तबाहीअ जो सभ खां वॾे में वॾो सबबु मुंहिंजे नज़र में
उहो इहो आहे त असां दीन खां दूर थी विया आहियूं, शरीयत खां दूर थी विया, अल्लाह जे रसूल जे हुकुमनि खां परे थी विया आहियूं। कलमे जा 2 जुज़ आहिनि, हिकु ला इलाहा इल्लल्लाह, ॿियो मुहम्मद रसूलुल्लाह। ला इलाहा इल्लल्लाह इहो त हे जेको हिते अंदरि हे जेका असांजी मशीन फिट थियल आहे न, हिते ला इलाहा इल्लल्लाह हिते हुजे, हिते असांजे दिलि में ख़ौफ़ ख़ुदा हुजे, ऐं अॼु असांजे दिलि में ख़ौफ़ ख़ुदा कोन्हे। मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहब्बत जी डिमांड में असांजे 5-6 फुटनि जे जिस्म ते हुज़ूर जी सुन्नत, हुज़ूर जी सीरत नज़र अचे। असांजो उथणु, असांजो वेहणु, असांजो खाइणु, असांजो पीअणु जनाब रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तालीमात जे मुताबिक़ जेको कोन्हे। अॼु तबाहीअ जो सबबु दीन खां दूरी आहे, इस्लाम खां दूरी आहे, शरीयत खां दूरी आहे। अॼु बि असां तरक़ी करे सघूं था, असांखे पंहिंजी ज़िंदगी अल्लाह जे रसूल जो गुज़ारणी पवंदी। आमीन। ऐं अॼुकल्ह आबादी में घणी अक्सरियत नौजवाननि जी आहे। जीअं तव्हां चयो त दीन खां दूरी, ऐं हर कंहिंखे अॼुकल्ह आईफोन खपे, रातो राति इहो ॾाढो नौजवाननि जे लाइ। हिन में मां तव्हांखे अजीब ॻाल्हि कयां, जी टमाटा घणे किलो आहिनि पाकिस्तान में? हूंदा 200 प्लस माइनस। बसर उहे बि हीअं प्लस माइनस 100। दाल त 700 ते हलंदी। सस्ती आहे, 700 ते कोन्हे, लेकिन सबन में आहे। सही। तव्हां त अमेरिका मां आया आहियो, इन करे हितां जा रेट तव्हांखे मालूम न आहिनि, पर मां हिकिड़ी ॻाल्हि कयां। अच्छा, अटो, चांवर, अटो महांगो आहे पाकिस्तान में, ठीकु, पाकिस्तान में चांवर महांगा आहिनि, पाकिस्तान में दाल महांगी आहे, पाकिस्तान में बसर महांगा आहिनि, टमाटा महांगा आहिनि। पाकिस्तान में हिकिड़े माण्हू खे मथे में सूर पवे या पेट में सूर पवे या नॉर्मल बुखार थे, डॉक्टर जी फीस ऐं पेनाडाल पैरासिटामोल जी फीस महांगी आहे, लेकिन इंटरनेट जो पैकेज सस्तो आहे। हीअ सोचियल सम्झियल साज़िश आहे त अटो त महांगो कयो, दवा त महांगी कयो, तालीम त महांगी कयो, सिहत त महांगी कयो, लेकिन फहाशी और यानी जा इक्विपमेंट सस्ता कयो, ताकि मुसलमान जा पुट, मुजाहिदन जा पुट, अल्लाह जे रसूल जा, ये सिंध सूफिन जी धरती आहे न, बिल्कुल लाल शाहबाज कलंदर जी धरती आहे न, सचर सरमस्त जी धरती आहे न, अब्दुल्ला शाह गाज़ी जी धरती आहे न, घटाई साईं जी धरती आहे न, अबरोटी साईं जी धरती आहे न, सूर्य बादशाह साईं जी धरती आहे न। उहे केरु आहे? उहे माण्हुनि खे काॾे पिया छॾनि? उहे हितां जे क़ौम खे कहिड़ो दर्स पिया ॾियनि? अॼु हितां जे नौजवान जो रस्तो काॾे पियो वञे? छा अॼु जो नौजवान लतीफ़ जे दग ते आहे? छा अॼु जो नौजवान भिटाई जे दग ते आहे? छा अॼु जो नौजवान अब्दुल्ला शाह गाज़ी जे दग ते आहे? छा सिंध जो नौजवान हज़रत उस्मान मरवंदी, हज़रत लाल शाहबाज कलंदर जे दग ते आहे? सूर्य बादशाह जे दग ते आहे? अमरोटी बेरवी हालजवी जे दग ते आहे? पंहिंजनि जेका तव्हांजी शिनाख्त आहे, जेका तव्हांजी पहचान आहे, सिंध जे करे तव्हां सॼे मुल्क में मशहूर आहियो, अॼु असां उन्हनि जे दग खे छॾियो आहे, बहरा रवी जे तरफ़ विया आहियूं। नौजवान खे सोचियल सम्झियल साज़त जे तहत इहे शयूं ॾिनी वयूं आहिनि। अॼु रोज़ानो कोर्ट में त वञो, नंढी कोर्ट खां वठी सुप्रीम कोर्ट ताईं अधु कलाक पूरी कोर्ट जे सेशन में दौरियाने में हिकिड़ो सेशन लॻंदो आहे। घरां माउ पीउ जे इज़त जो नक वढे करे जेकियूं अचनि थियूं न्याणियूं, उन्हनि जी अदालत निकाह पई कराए, चाहे उहा देवबंदी जी धीउ आहे, चाहे उहा बरेलवी जी धीउ आहे, चाहे उहा शीह जी धीउ आहे, चाहे उहा हिंदूअ जी धीउ आहे। अदालत माउ पीउ जे इज़तुनि जा जनाज़ा पढ़ी करे ईंदड़नि जो जेको आहे उहो निकाह तस्लीम करे रही आहे। मोबाइल जे करे, मोबाइल जे दर्शन जे करे, टीवी ऐं ड्रामनि जे अंदरि बेरवी जे किरदारनि जे करे। छा असां पंहिंजे क़ौम खे लाल शहबाज कलंदर जो किरदार नथा ॾेखारे सघूं? सलाहुद्दीन अयूबी जो किरदार नथा ॾेखारे सघूं? छा असां पंहिंजे नौजवाननि खे दर्स क़ुरान नथा ॾेई सघूं? हदीस जो दर्स नथा ॾेई सघूं? जॾहिं असां उन्हनि खे ॿुधाईंदासीं त घर जो कल्चर इहो आहे, ऐं पोइ ॿार नंढो थी जवान थींदो, इन कल्चर में थींदो, को एजुकेशन जे कल्चर में थींदो, तबाही न थींदी। अॼु स्कूलनि कॉलेजनि में मंशियात आहे, केरु पियो ॿुधाए? छा मंत्री पुलिस न पई वठे? होॾा फर्स्ट ईयर इंटर जो मुंहिंजो नौजवान पुट, मुंहिंजी नौजवान धीउ फर्स्ट ईयर इंटर में आहे, होॾा कैन पई करे, आइस पई करे, शराब पई पिए,
छा इन कॉलेज ऐं यूनिवर्सिटी जे दीवार जे अंदरि जेको शराब पहुतो आहे, जेका कोकेन पहुती आहे, जेका आइस पहुती आहे, इन जी मंथली एसएचओ नाहे वरिती, डीएसपी नाहे वरिती, एसएसपी नाहे वरिती। बाक़ाइदा मनसूबाबंदी आहे क़ौम जे नौजवाननि जो फ्यूचर तबाह करण जे लाइ इहो सभु कुझु थी पियो। क़ौम खे दीन पढ़ो। मां नथो चवां त डॉक्टर न थियो, मां हिन जो मुखालिफ़ न आहियां, मां पाण यूनिवर्सिटी में पढ़ियो आहे, मुंहिंजो वारिद MBBS डॉक्टर रहियो आहे। मां इहो थो चाहियां त डॉक्टर बि थियो, इंजीनियर बि थियो, प्रोफेसर बि थियो, लेक्चरर बि थियो, दुनिया में तरक्की कयो, लेकिन भला मुस्लमान बि थियो, भला इंसान बि थियो। साईं हिकिड़ो बि आख़िर में सवाल, तव्हां जीअं पॉलिटिक्स में बि आहियो, हुकुमरान जमात में बि आहिनि, काफ़ी हुकुमरान आहिनि, तव्हांजो हुननि सां वास्तो रहंदो, ऐं प्लस में जीअं तव्हां इदारा आहिनि, ठीकु आहे, ज़िम्मेदार इदारा, सम्झे थो, उन्हनि जा पंहिंजा बच्चा बि त हिन प्रोसेस मां गुज़रनि था पिया, उन्हनि खे छा नज़र नथो अचे, या जेको असांजो हुकुमरान हिन वक़्तु वेठो आहे हुनखे छा ग़रीब जी या उन्हनि जी जेका तलब नज़र पैसे जे चवंदा आहिनि नशे में धुत आहे, अंधो थी वियो, उन्हनि खे पैसे जे नशे एतिरो धुत करे छॾियो, उन्हनि खे काई शइ नज़र नथी अचे, काई शइ नज़र नथी अचे। आख़िर में साईं तव्हां असांजे नौजवाननि खे इहो ई अर्ज़ु कंदुसि त तरक़ी कयो, एतिरी तरक़ी कयो जो मुल्क जो, पंहिंजे सिंध जो नालो रोशन कयो, हर फील्ड में तरक़ी कयो, जिते तव्हांजो दिलि मुतमइन आहे, डॉक्टर जे लाइ त डॉक्टर, इंजीनियर त इंजीनियर, जंहिं फील्ड में तव्हां तरक़ी करणु चाहियो था उते कयो, पंहिंजे मुल्क जो, पंहिंजे वालिदैन जो, पंहिंजे सूबे जो, पंहिंजे सिंध जो नालो रोशन कयो, लेकिन उन सां गॾोगॾु भला इंसान ऐं भला मुस्लमान बि बणिजो। ज़रूरी आहे त क़ुर खे बि पढ़ो, जनाब रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। थैंक यू सो मच।